Hi guys. Hi guys. Hi guys, welcome to the Sindhi Film Festival. वेलकम टू द सिंधी फिल्म फेस्टिवल। असां सिंधियुनि में एटलीस्ट पप्पा मूंखे ॿुधायो अथऊं कि पोता मेल कंदा आहिनि सभु बिज़नेसमैन, माना हिसाब किताब कंदा आहिनि कि घणो कमायो, छा कमायो। त मां चयो अॼु हिन ॾियारीअ ते मां तव्हां सां वेही करे सिंधी फिल्म फेस्टिवल चैनल ते असां छा कमायो, घणो कमायो ऐं सॼे साल जो थोरो रिव्यू कयूं। हाणे कमाई मापण खां अॻु पहिरियों त चेक करिणो पवंदो आहे कि असां कमु केतिरो कयो आहे। त असां खोड़ वीडियोज़ ठाहिया आहिनि, 60 खां मथे वीडियोज़ विझी चुका आहियूं सिंधी फिल्म फेस्टिवल चैनल ते। सिंधी नाटक चङा ॾिठा आहिनि, फटाका सिंधी नाटक चङा ॾिठा आहिनि, उन मां 2 असां तव्हां लाइ विधा आहिनि, बाक़ी अचण वारा अथव। अॼु असां सिंधी प्ले ॾिसण आया आहियूं NCPA जेको आहे गोदरेज डांस थिएटर में, नारिमन पॉइंट। सिंधी प्ले इन सर्च ऑफ दरिया सागर। सिंधी प्ले कान्हे, गिरीश खेमानी लिखियो आहे, इंग्लिश में आहे प्ले बट सिंधियुनि जे बारे में। खोड़ इंटरव्यूज़ वरिता आहिनि हिन चैनल ते, अलॻि अलॻि टॉपिक्स ते, अलॻि अलॻि एज जे माण्हुनि खां, नंढनि खां वठी वॾनि ताईं। अॼु मूंसां आशा चांदीन, I have वंदना निरंकारी and विशाल पिंजानी with me। खोड़ व्लॉग्स ठाहिया आहिनि, मूंखे व्लॉग्स ठाहिण जाम वणंदा आहिनि। जिते वेंदी आहियां, जिते माण्हू इनवाइट कंदा आहिनि, सिंधियत ते कुझु इवेंट हूंदो आहे, मूंखे कुझु प्रेज़ेंट करणो हूंदो आहे, त उहो सभु मां तव्हां लाइ व्लॉग जे थ्रू ठाहींदी आहियां, तव्हांखे वठी वेंदी आहियां उते गॾु वीडियो जे थ्रू। हाय गाइस, वेलकम टू द सिंधी फिल्म फेस्टिवल। अॼु मां आई आहियां चालीहे जे मंदर में। मूंखे तव्हांखे ॿुधाइणो आहे, अॼु मां आशा दी खे कंपनी थी ॾियां। मूंखे फाइंड आउट करिणो आहे उल्हासनगर में जेके सिंधी स्कूल्स आहिनि उन में सिंधी भाषा जो छा सिचुएशन आहे, ऐं सिंधी किताब बि। मूंखे पढ़ाई जो ॾाढो शौक़ु आहे, जाम पढ़ाई कई आहे, कंदी रहंदी आहियां। सिंधी कल्चर, सिंधी हिस्ट्री, सिंधी फूड, अलॻि अलॻि टॉपिक्स ते जेके सिंधी जे बारे में इंग्लिश में किताब आहिनि उहे मां पढ़ंदी आहियां ऐं हर महीने हिकु वीडियो विझंदी आहियां तव्हां लाइ। कंटिन्यूइंग विद आवर मंथली ट्रेडिशन, today we are going to talk about this book called Freedom and Fishers. This month in Let's Talk Sindhi book series, I'm going to be talking about this book. ऐं सिंधी खाधो, oh my god, मूंखे सिंधी खाधे जो ॾाढो शौक़ु आहे, जाम वणंदो आहे असांजो खाधो। घर में बि उहो ई खाईंदी आहियां, ॿाहिरि बि जॾहिं वेंदा आहियूं त कोशिशि कंदा आहियूं। असां खाधे ते बि वीडियोज़ विधा आहिनि तव्हां लाइ हिन चैनल ते। अॼु असां हिकिड़ी ॾाढी स्पेशल लंच लाइ आया आहियूं। मां पंहिंजी टीम खे, मां पंहिंजी फैमिली खे वठी आई आहियां। पंजाब ग्रिल रेस्टोरेंट आहे BKC में, ऐं असां पार्टीशन सीरीज़ बि ठाही। उन में खोड़ महिनत लॻी, बट असांखे उहो ठाहिणो हुयो छाकाणि त असांखे अॼु जे जनरेशन में जेके बि हाणे प्रेज़ेंट टाइम्स में सिंधियत खे अॻियां वधाए रहिया आहिनि उन्हनि खे सेलिब्रेट करिणो हुयो, त उहा बि असां ठाही तव्हां लाइ। एंड फाइनली सिंधी सिनेमा, मुंहिंजे PhD जो टॉपिक, मुंहिंजो हिकदमि फेवरेट टॉपिक। मूंखे ॾाढो शौक़ु आहे फिल्मुनि जो एंड सिंधी सिनेमा मुंहिंजे दिलि जे ॾाढो क़रीबु आहे। असां सिंधी सिनेमा रिलेटेड घटि मटीरियल विधो आहे हिन चैनल ते, बट असांजी फुल कोशिशि चालू आहे छाकाणि त जेके फिल्मूं ठहियूं आहिनि उन्हनि जे माण्हुनि ताईं पहुचणु, एक्चुअली वञी शूट करणु एंड अपलोड करणु थोरो ॾुखियो आहे, बट तव्हांखे नए साल में खोड़ कॉन्टेंट मिलंदो सिंधी सिनेमा रिलेटेड। असांजी फुल तयारी थी वई आहे। असां सिंधी पिक्चर ॾिसण आया आहियूं, नाज़ुक रिश्तो। मां थोरो लेट पहुती आहियां। मां खोड़ सिंधी फिल्मूं ॾिठियूं आहिनि हिन हिकु साल में, उहे व्लॉग्स शूट थियल पिया आहिनि, एडिट करे विझणा आहिनि, ऐं जाम वीडियोज़ शूट थियल पिया आहिनि, उहे बि एडिट करे विझणा आहिनि। त आस्ते आस्ते हिन नए साल में तव्हां लाइ जाम कुझु मटीरियल ईंदो, बट मूंखे तव्हांखे इहो ॿुधाइणो आहे कि इहा जेकी जर्नी आहे, जेको रस्तो रहियो आहे उहो ईज़ी न रहियो आहे। ऑफकोर्स कोई बि कमकार हुजे, बिज़नेस हुजे, यूट्यूब हुजे, कुझु बि हुजे, ॾुखियाइयूं त ईंदियूं ई आहिनि। ऐं मुंहिंजी टीम खे ऐं मूंखे अलॻि अलॻि टाइप्स जूं ॾुखियाइयूं आयूं। कॾहिं मेमोरी कार्ड न पियो डिटेक्ट थिए, कॾहिं चार्जर ख़तमु थी वियो, बैटरी चार्ज न हुई, कॾहिं एडिटर न हुयो, कॾहिं माण्हू अवेलेबल न हुया, खोड़ प्रॉब्लम्स आया अलॻि अलॻि, बट इहा ई ख़ुशी आहे कि असां उन्हनि खे मुंहुं ॾिनो ऐं कमु कयो आहे। इन विच में हिन हिकु साल में मूंखे साहित्य अकेडमी सां कमु करणु मिलियो आहे। लास्ट नवंबर में मूंखे आदिपुर में घुरायो हुयो, इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी एंड साहित्य अकेडमी गॾिजी करे जेको कॉन्फ्रेंस कयो हुयो। वरी हाणे लास्ट मंथ साहित्य अकेडमी बॉम्बे में घुरायो हुयो मूंखे पंहिंजो पेपर प्रेज़ेंट करण लाइ। हाय माण्हू, मां आहियां साहित्य अकेडमी जे 2 ॾींहंनि जे एनुअल सेमिनार ते। इट्स अ बिग डील, जाम वॾी ॻाल्हि आहे, ऐं मूंखे उन्हनि साम्हूं खां इनवाइट कयो। त आई एम वेरी लकी, तव्हांजो खोड़ आसीसियूं आहिनि एंड जाम महिनत मुंहिंजी चालू रहंदी आहे कि जीअं अकेडमिक वर्ल्ड में बि
पढ़ाई जो शौक़ु आहे त उहो मां छॾण वारी न आहियां त जीअं अकेडमिक वर्ल्ड में बि सिंधियत ते इंग्लिश में पेपर्स लिखजंदा रहनि ऐं मूंखां जेतिरो थींदो मां कॉन्ट्रीब्यूट कंदी आहियां बट ऑल्सो जेको आर्ट्स कल्चर सिनेमा आहे उन में बि असां कमु कंदा रहूं इन्हनि वीडियोज़ जे थ्रू सिंधी ॻाल्हाईंदा रहूं माण्हुनि खे सिंधी कननि में पवंदी रहे ऐं तव्हां लाइ खोड़ अहिड़ा वीडियो ठाहींदा रहूं छाकाणि असांखे त वीडियो ठाहिण में ॾाढो मज़ो थो अचे आई होप तव्हांखे ॾिसण में बि मज़ो थो अचे हाणे हिन लॻभॻि 1 साल में असां डिसंबर में फर्स्ट वीडियो विधो डिसंबर 2019 में साल थियण वारो आहे जाम जल्दी बट हिन 9-10 महीननि जे जर्नी में असां छा कमायो घणो कमायो पहिरियों त तव्हांजो एॾो प्यार मां कोशिशि कंदी आहियां जेतिरियूं थी सघनि तव्हांजे कॉमेंट्स खे रिप्लाई कयां हर वीडियो जे हेठां मूंखे जेके कॉमेंट्स तव्हां मोकिलींदा आहियो उहो ॾाढो मूंखे वणंदो आहे तव्हां सां मां ॻाल्हाईंदी आहियां कॉमेंट्स में तव्हां ताईं पहुचणु मिलियो आहे मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए कि मां किथे बि वेठी हुजां पंहिंजो कमु ठाहे करे यूट्यूब ते विझी थी सघां ऐं तव्हांखे उहो ॾिसण थो मिले असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे कि असां जेके वीडियोज़ ठाहियूं था उहे तव्हां ताईं पहुचनि था के ॼणा ओमान में वेठा आहिनि अमेरिका इंग्लैंड हांगकांग दुबई अलॻि अलॻि शहरनि में अलॻि अलॻि देशनि में तव्हां वेठा आहियो बट असां गॾु आहियूं असां हिक ॿिए खे सुञाणे सघिया आहियूं इन्हनि वीडियोज़ जे थ्रू एंड असां ॾाढा ख़ुशि आहियूं मां असां थी चवां छाकाणि त सिंधी फिल्म फेस्टिवल हिकु ॼणी जो सुपिनो हुयो बट उनखे एग्ज़ीक्यूट करण लाइ ॾाढी टीम खपे ऐं जेकी टीम आहे उन्हनि सभिनी खे इन्हनि सुपिने ते विश्वास आहे उन्हनि सभिनी खे सिंधी ॿोलीअ लाइ खोड़ प्यार आहे एंड इन करे मूंखे हेल्प था कनि असां गॾिजी करे मदद हिक ॿिए खे करे इहे वीडियोज़ ठाहियूं था तव्हां लाइ त मुंहिंजी सभिनी खां वॾी कमाई इहा ई आहे कि ॾाढियूं आसीसूं रहियूं आहिनि जाम महिर थी आहे जाम कॉन्टेक्ट्स ठाहिया आहिनि अलॻि अलॻि माण्हू कॉल था कनि कम लाइ इनवाइट था कनि ऐं झूलेलाल तीरथ धाम ॾिसणु मिलियो वञणु मिलियो अहिड़ियूं जाम अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि अलॻि अलॻि देशनि मां शहरनि मां माण्हुनि जा कॉल्स था अचनि रिक्वेस्टिंग कि हिते अची करे असांखे सिंधी फिल्मूं ॾेखार लॉस एंजलिस मां तव्हां ई हिकु ॼणे मूंखे इनवाइट कयो आहे कि हुते अची करे सिंधी फिल्मूं ॾेखार त आई एम वेरी हैप्पी कि अवेयरनेस अचे थी कि सिंधी फिल्मूं आहिनि एॾियूं हीअ छोकिरी कमु करे रही आहे सिंधियत ते सिंधी फिल्मुनि ते एंड ॾाढो शौक़ु अथसि सिंधी फिल्मुनि खे वापसि रिवाइव करण जो एंड जेके ठहनि थियूं उन्हनि खे सपोर्ट करण जो कल्ह राति जो मां दीपक वाटवानी जे सिंधी फिल्म 7वीं सिंधी फिल्म उन्हनि ठाही आहे उनजे प्रीमियर ते वई हुअमि ऐं मां तव्हांखे ॿुधाए नथी सघां कि मूंखे केॾी ख़ुशी थी थिए इहो ॾिसी करे कि अॼु बि सिंधी फिल्मूं ठही रहियूं आहिनि जिन खे बि लॻंदो आहे कि सिंधी सिनेमा इज़ डेड उन्हनि लाइ असां वटि फुल जवाबु आहे बट ऑल्सो आई थिंक हाणे जेको दौरु हले थो न उहो ॾाढो सुठो दौरु थो हले डिजिटल मीडियम जे थ्रू असां जाम ॼणा महिनत करे रहिया आहियूं ऐं हिक ॿिए खे सपोर्ट करे रहिया आहियूं त उहो बि मूंखे ॾिसी ख़ुशी थी थिए कि हर कोई हिक ॿिए खे अॻियां थो वधाए त उहो ॾाढो सुठो आहे थैंकफुली इहो कंटिन्यू रहंदो जीअं फॉर एग्ज़ाम्पल मूंखे उन्हनि दिलवेन फ़ोन कयो कि हिकिड़ी कॉन्फ्रेंस थी थिए उहो मुंहिंजो नालो रेकमेंड करे था सघनि उन लाइ एंड आई सेड ऑफ कोर्स आई लाइक प्रेज़ेंटिंग पेपर्स आई लव डूइंग रिसर्च त उन्हनि मुंहिंजो नालो रेकमेंड कयो त ऑफकोर्स मूंखे ख़ाली इहो ई ॾेखारिणो आहे कि जेको कमु आहे न उहो गॾिजी करिणो आहे कंहिं हिकु ॼणे जो मक़सदु न आहे सिंधी भाषा खे बचाइणु असां सभिनी खे इहो ई खपे कि सिंधी ॿोली ज़िंदा रहे त असां हुन लाइ महिनत करे रहिया आहियूं ऐं जाम ख़ुशी करे रहिया आहियूं हलो आई होप तव्हांखे मुंहिंजो इहो दिवाली वीडियो वणियो ॾियारीअ जूं तव्हांखे लखनि करोड़नि सां छा थो थिए अॼुकल्ह ॾियारीअ जूं तव्हांखे अरबे खरबे वाधायूं एज़ यू कैन सी थोरी बीमार आहियां जाम ख़ुशि आहियां छाकाणि त ॾियारी आहे आई होप तव्हां जिते बि आहियो ख़ुशि आहियो पंहिंजो ख़्यालु रखिजो खोड़ प्यार तव्हां सभिनी खे ॾियारी में मिठाइयूं खाइजो पोइ एक्सरसाइज़ कजो ॾियारी जा खाधा खाइजो पोइ एक्सरसाइज़ कजो जिते बि आहियो ख़ुशि हुजो प्लीज़ असांखे पंहिंजो सपोर्ट कंदा रहिजो हिन चैनल खे सब्सक्राइब कजो घंटी बि वॼाइजो छाकाणि त घंटी वॼाइण सां तव्हांखे ख़बर पवंदी असां कंहिं महिल नओं वीडियो विधो ऐं सची में थैंक यू तव्हांजो एॾो प्यार मिलियो आहे एंड तव्हांजे प्यार सां सपोर्ट सां असां अॻियां वधी सघिया आहियूं असांखे हिमत मिली आहे न वीडियोज़ ठाहिण जी त हुन लाइ थैंक यू मिलूं था असां ॿिए वीडियो में बाय हैप्पी दिवाली